एजेंट मूसो जेरमाल तुरावी पड़ी रहियो जे टाइम सजी कायनात निमाज़ पड़ी रही हेडक्वार्टर तरफा असांखे मिशन असाइन थींदो कबूतरी असांखे चाबी पुॼाईंदी ऐं उन्हनि सां गॾु गबरू जवान एजेंट बि खणी ईंदी कबूतरी ते चढ़ी करे अचण जी वजह सां ही ॿई एजेंट शर्माए रहिया हूंदा आहिनि गौर सां तफ्तीश करण ते ख़बर पवंदी आहे त उहो कबूतरी न कबूतर हो जंहिं ते ही चढ़ी करे आयो केर हींअर असीं वञी रहिया आहियूं गाॾी में चढ़ी करे हिकु अहिड़े शहर जंहिंखे अंडर एस्टिमेट करे घटि करे सम्झो वञे थो जी तव्हां सही सम्झी रहियो असीं वञी रहिया आहियूं राजो खनाणी गाॾी खे स्लैब हणी हेडलाइट खोले करे नारा हैदरी हणी करे असीं निकिरी पियासीं पंहिंजी मंज़िल हिन मिशन में मूंसां गॾु 10 साल पहिरीं या नौजवान मुंहिंजा मासात रुखसार अली ऐं उन सां गॾु मौजूदु हो ही शर्मिलो छोकिरो जेको मोह लिकारे रहियो दोस्तो हारून ॾेई करे हिन कुतो ऐं कुती खे आउं साइड कंदो आहियां छो जो रमज़ान जे महीने में नाज़ेबा हरकतूं करे रहिया हूंदा आहिनि वाहियात जानवर रस्ते में वेंदे वेंदे असांजी मुलाक़ात थींदी हिन बुज़ुर्ग जेको महांगाई सतायल हूंदो ऐं शहर मां शॉपिंग करे ईंदो पियो एतिरा पैसा मिलिया जो अञा ताईं शॉपिंग हले ई पई नी माना माशाअल्लाह साईं असांजी बरकत हूंदी आहे माशाअल्लाह माशाअल्लाह 10,000 रुपया वॾा हूंदा आहिनि वाह साईं वाह साईं जो हिन टाइम पियो अची का फुर्र को कीअं पुराण पाणे छा कंदा माण्हू त आहे हिकिड़ो मोबाइल पियो उहो बि न स्क्रीन टुटी पई आहे नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो आहे बुज़ुर्ग पहिरीं एससीपी परद्युमिनियम जो असिस्टेंट हूंदो जंहिंखे तव्हां सीआईडी में ज़रूर ॾिठो हूंदो उन करे ही असांखे शक जी निगाह सां ॾिसी रहियो राजो खनानी में वञो या कुछ समझे दया? हाँ सर, इसका मतलब है इसका मतलब है साईं एजाज़ का मोकलाणी वठी करे असीं निकिरी पियासीं पंहिंजी मंज़िल ते ऐं तक़रीबन 15 खां 20 मिंट छॾे करे असीं पंहिंजी मंज़िल ते पुॼी वियासीं हैरत असांखे तॾहिं थींदी आहे जॾहिं क्राइम स्पॉट ते असां पुॼंदा आहियूं ऐं हिते रश जो नालो निशान न हूंदो जेका असांखे ॻाल्हि सम्झ में बिल्कुलु बि न आई वधीक तफ्तीश करण ते हजाम पुछण करण ते ख़बर पई त अॼुकल्ह महांगाई जाम थी वई आहे जंहिंजी वजह सां माण्हू अचणु बंदि थी विया उते पुॼंदे उस्ताद गफ़ार अनीस ते डेंटिंग ऐं पेंटिंग जो अमल शुरू करे वेंदो जंहिंजी खस्ता सूरत हाल खे ॾिसी करे उस्ताद गफ़ार चवंदो त हिन खे थोरो वधीक टाइम लॻंदो एतिरी देर में मुंहिंजो कज़न बि आंसू भरे रहियो हूंदो ऐं सोचे रहियो हूंदो त आख़िर मूं कहिड़ी ग़लती कई जो हिननि सां गॾु आयो आहे छो जो अनीस जे बार बार इसरार करण ते असांखे मासात रुखसार 800 रुपया वारो पिज़्ज़ा खारायो जेका हिकिड़े क़िस्म जी चटी हूंदी आहे दोस्तो हीअ असांजो दोस्त महबूब जेको चुनारी खणी असांजे वारनि खे जो पलस्तर कंदो मुंहिंजी खस्ता सूरत हाल खे मद्देनज़र रखी करे महबूब भाउ बि मूंखे पहिरीं वेंजारींदो आहे फुआरो हणी हाणे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त महबूब भाउ खे आख़िर कीअं ख़बर पई त आउं 4 ॾींहंनि खां वठी वेंदो न आहियां मूंखे लॻे थो त मुंहिंजे मासात रुखसार हुनखे शायदि ॿुधायो ख़ैर फिल्टर में त माशाल्लाह ॾाढो हीरो पियो लॻा दोस्तो अधु कलाक जी मुसलसल महिनत खां पोइ महबूब भाउ मूंखे शाइर लोधी मां शाहरुख खान करे छॾंदो ऐं पुछा कंदो त आख़िर तोखे कीअं फील पियो थिए मूंखे ॾाढो सुठो ई फील थींदो पियो छो जो मूंखे पंहिंजी शक्ल काफ़ी टाइम खां पोइ वणंदी पई मुंहिंजे वारनि खे पलस्तर करे सेट करे पोइ वारो ईंदो आहे मुंहिंजे मासात जेको वारनि जी